प्यारा दोस्तों, साथियों, ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। दोस्तों, शहज़ादो धणवचूड़ो ऐं पहिरें जी कहाणी जारी सारी आहे। हीउ टियों ऐं आख़िरी पार्ट तव्हांजी ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। इन खां पहिरां असां पंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते हिन कहाणी जी क़िस्त नंबर पहिरीं ऐं क़िस्त नंबर 2 अपलोड करे चुका आहियूं। जेकॾहिं तव्हां क़िस्त नंबर 1 ऐं 2 पार्टूं तव्हां न आहिनि ॿुधा त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे विज़िट करे उन में हिकिड़ी अलॻि प्लेलिस्ट ठहियलु आहे, उन ते वञी हिन कहाणी खे तव्हां मुकमल ॿुधी सघो था। उन खां अलावा हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में बि प्लेलिस्ट जी लिंक ॾिनल आहे। लिंक ते क्लिक करे हिन कहाणी जो तव्हां 3 क़िस्तूं ॿुधी सघो था। दोस्तों, गुज़िरियल पार्ट नंबर 2 में असां कहाणी खे हितां ख़तमु कयोसीं त बादशाह शहज़ादे धणवचूड़े खे घुराए उन खे हुकुम ॾिनई, छाकाणि त बादशाह जे हिकिड़े वज़ीर घुमंदे फिरंदे जॾहिं धणवचूड़े जे जहाज जे भरिसां लंघी त उन हिकिड़े परी खे ॾिठो। उन शहज़ादे धणवचूड़े जे 2 ज़ालनि परियुनि खे ॾिठो, सो ही हैरान थी वञी बादशाह खे ॿुधाई त बादशाह सलामत, शहज़ादे धणवचूड़े जा 2 अहिड़ा ज़ालूं ख़ूबसूरत आहिनि जो तव्हांजा राणियूं उन्हनि जे साम्हूं खजी जा थोड़ लॻनि। इहो ॿुधी बादशाह उन्हनि परियुनि ते आशिक़ थी पियो। हिन पंहिंजे वज़ीर खां सलाह वरिती त कहिड़े नमूने सां इन शहज़ादे खे माराए इन जे परियुनि सां शादी कयूं। तो वज़ीर हिन खे सलाह ॾिनी त बादशाह सलामत, फलाणे विलायत में हिकिड़ो वासिंग नांग रहंदो आहे। उनजो 7 कुहनि ताणी अखियुनि मां ऊला पिया निकिरंदा आहिनि। उनजे 7 कुहनि ताणी अखियुनि मां ऊला पिया निकिरंदा आहिनि। 7 कुहनि जे मंज़िल ते जेकॾहिं उहो फूक हणे त उन जे तव मां माण्हू सड़ी वञनि। तो हिन छोकिरे खे घुराए शहज़ादे धणवचूड़े खे हुकुम ॾिनी, उन नांग जूं खलूं आणे ॾे। मुंहिंजी राणी सख़्तु बीमार आहे, हकीमनि दवा जे लाइ उन जे खलनि जी घुर कई आहे। हाणे आउं तोखे हुकुम ॾियां थो त फलाणे विलायत में वञी उन वासिंग नांग जूं खलूं आणे ॾे। शहज़ादो इहो ॿुधी सफ़ा हैरान थी वियो। बादशाह जो अजीब हुकुम ॿुधी हैरान थी वियो। असां कहाणी खे हितां ख़तमु कयोसीं। पार्ट नंबर 2 ताणी असां कहाणी तव्हांखे एतिरे ताणी ॿुधायोसीं। हाणे कहाणी हितां शुरू आहे त धणवचूड़ो उहो हुकुम ॿुधी, बादशाह जो हुकुम ॿुधी अची घर वेठो। हिन ॻुई जहिड़ो मुहांडो करे सिधो अची घर वेठो। शाम जो जॾहिं गाबो आयो तंहिं सां अहवालु कयईं, पंहिंजे भाउ गाबे सां अहवालु कयईं। चईं त बादशाह अहिड़ो हुकुम ॾिनो आहे त फलाणे विलायत में जेको वासिंग नांग रहंदो आहे उन जा खलूं आणे ॾे। गाबे चयुसि त फ़िकर ई न कर, तूं को बि फ़िकर न कर, तूं हितां हलंदो वञ, तूं हिन तरफ़ हलंदो वञ। जॾहिं कुझु पंधु करण खां पोइ उन नांग वारी मकान जे ओरियां हिकिड़ो तलाउ ईंदो। उन नांग जे मकान वारे भरिसां हिकिड़ो तलाउ ईंदो। तूं पहिरियां घोड़ी समेत उन तलाउ में टुॿी हणी गुसुल कजांइ। पहिरीं घोड़ी समेत उन तलाउ में टुॿी हणी गुसुल कजांइ, पोइ तोते उन नांग जूं चिड़िंगूं असरु कोन कंदियूं। पोइ तोते उन वासिंग नांग जूं चिड़िंगूं असरु कोन कंदियूं। नांग तोॾां ओरे वधंदो ईंदो। जॾहिं वेझो अचे तॾहिं उनखे चइजांइ तदे गाबे सलाम ॾिना अथई। ईअं चइजांइसि, तदे गाबे सलाम ॾिना अथई, पोइ नांग तोखे कुझु न चवंदो। इहा सलाह वठी शहज़ादो धणवचूड़ो घोड़ी ते चढ़ी नांग ॾांहुं रवानो थियो। उन वासिंग नांग ॾांहुं रवानो थियो ऐं उन तलाउ ते अची पहुतो। हिन हुरींदो हकलींदो उन तलाउ ते अची पहुतो। यकदमि टप ॾेई लही पियो। हिन यकदमि पंहिंजे भाउ गाबे जे चवण मुताबिक़ टप ॾेई उन तलाउ ते लही पियो। घोड़ी सूधो वेंझी सेंझी ॿाहिरि निकितो। हिन उन तलाउ में गुसुल करे ॿाहिरि निकितो। नांग पहिरां चिड़िंगूं कढंदो हिन ॾांहुं पई आयो। जॾहिं हिन जो वेझो आयो तॾहिं शहज़ादे धणवचूड़े चयसि, उन वासिंग नांग खे चयईं त अदे गाबे सलाम ॾिना अथई, अदे गाबे तुंहिंजे लाइ सलाम ॾिना अथई। नांग इहो ॿुधी ठरी वियो। हीउ सफ़ा ठरी ऐं ख़ुशि थी वियो। पुछियईं त तूं केरु आहीं? हिन चयो त आऊं फलाणे बादशाह जो पुटु आहियां, आऊं फलाणे बादशाह जो पुटु आहियां ऐं गाबे जो भाउ आहियां। तॾहिं उन वासिंग नांग शहज़ादे खे चयईं, शहज़ादे धणवचूड़े खे चयईं, तूं त मुंहिंजो भाउ आहीं। हिन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो।
हाणे साईं इन जो ज़िक्र असां अॻु में करे चुका आहियूं त हुन फ़क़ीर जे टोले बादशाह खे चयो तोखे औलाद थींदो, लेकिन हिकिड़ो शर्त आहे, तुंहिंजे चइनि राणनि मां हिकिड़ो नांग खे जनमु ॾींदो, हिकिड़े गाबे खे, हिकिड़े तोते खे ऐं हिकिड़े शहज़ादे खे जनमु ॾींदो। सो हीउ नांग जंहिंजो ज़िक्र हिन टाइम हले थो सो शहज़ादे धणवचूड़े जो भाउ लॻे। जॾहिं नांग पंहिंजे भाउ खे ॾिठो सो ॾाढो ख़ुशि थियो। हिन खां अचण जो अहवालु पुछा कई। शहज़ादे धणवचूड़े हुन बादशाह जे हुकुम जो समूरो अहवालु ॾिनई। चई त बादशाह मूंखे मोकिलियो आहे त तुंहिंजा खलूं खपनि। बादशाह जी राणी बीमार आहे, सो बादशाह उन जे करे मूंखे हुकुम ॾिनो आहे। बादशाह चयो जेकॾहिं तूं खलूं हाणे न ॾींदे त आउं तोखे मारे छॾींदुसि। पोइ आउं मजबूर थी हेॾां रुख कयुमि। जॾहिं उन वासी नांग इहो ॿुधो सो हिन यकदमि हाणे शहज़ादे धणवचूड़े खे पंहिंजा खलूं आणे ॾिनई। चई तरस तोखे हिन मुल्क जे बादशाह जी धीउ सां शादी बि थो करायां। पोइ नांग उन मुल्क जे बादशाह खे चवराए मोकिलियो। उन वासी नांग उन मुल्क जे बादशाह खे चयो हिते मुंहिंजो भाउ मूं वटि आयल आहे, मुंहिंजो भाउ मूं वटि आयल आहे। तूं पंहिंजे धीउ जो संग मुंहिंजे भाउ खे ॾे, न त तुंहिंजो सारो मुल्क साड़े नास करे छॾींदुसि। जेकॾहिं तूं पंहिंजे धीउ जो संग मुंहिंजे भाउ खे न ॾींदे त आउं तुंहिंजो समूरो मुल्क साड़े नास करे छॾींदुसि। बादशाह इहो ॿुधी सफ़ा हंगणु लॻो। बादशाह ॾिठो त हाणे अहिड़ी आफ़त सां कहिड़ो मुक़ाबिलो कयां। इन खां बहितर आहियां त पंहिंजे शहज़ादी खे परणाए पंहिंजो मुल्क बचायां। बादशाह खे पक थी त छोकिरो आख़िर शहज़ादो आहे, तंहिं करे उन बादशाह पंहिंजी धीउ शहज़ादे धणवचूड़े खे परणाए ॾिनो। आख़िर शहज़ादो धणवचूड़ो शहज़ादी पणिजी खलूं खणी वापसि पंहिंजे मुल्क ॾांहुं वरियो। शहज़ादी खे उन परियनि वटि माड़ी ते विहारे खलूं आणे बादशाह जे अॻियां रखी, जेके ॾिसी बादशाह ऐं वज़ीर हैरान थी विया। हिननि जा पिता ई सड़ी विया, हैरान थी विया त हिन कंजर जे पुट खलूं अलाए किथां आंदा आहिनि। उन खां पोइ बादशाह हिन जे मारण लाइ वरी ॿी सुट सुटी। थोरनि ॾींहंनि खां पोइ बादशाह शहज़ादे धणवचूड़े खे वरी ॿियो हुकुम ॾिनो त फलाणे मुल्क में हिकिड़ो तोतो आहे जंहिंजा खंभ असांखे खपनि था, जंहिंजा खंभ असांखे खपनि था उहे आणे ॾे। उहो तोतो एॾो त ताक़तवर आहे जो को बि माण्हू संदसि वेझो वेंदो आहे त उॾामी चुंबन सां उन जूं अखियूं कढे छॾींदो आहे। शहज़ादो धणवचूड़ो उहो हुकुम ॿुधी गाबे वटि आयो, पंहिंजे भाउ गाबे वटि आयो। उन खां सलाह पुछा कई त बादशाह अहिड़ो हुकुम ॾिनो आहे, जंहिं चयुसि तूं को बि फ़िकर न कर, तूं ओॾां वञ। तोतो जॾहिं तुंहिंजो वेझो अचे तॾहिं चइजांसि त अधे गाबे सलाम ॾिना अथई। हाणे साईं अधो गाबो इन खां वधीक कहिड़ो कमु करे जो सदाईं हिन खे मौत जे मुंहं खां बचाए थो। तॾहिं शहज़ादे धणवचूड़े पंहिंजे भाउ गाबे जे हिदायत मुताबिक़ खंभ खणण लाइ ओॾां रवानो थी वियो। इहो होरींदो हकलींदो उन मुल्क ॾांहुं रवानो थी वियो, उन विलायत ॾांहुं रवानो थी वियो। हाणे साईं शहज़ादो गाबे खां उहा सलाह वठी तोते वारे मुल्क ॾांहुं रवानो थी वियो। शहज़ादे धणवचूड़े पंहिंजे भाउ गाबे खां समूरो अहवालु पुछी, उन खां पार पता पुछी उन तोते जे विलायत ॾांहुं रवानो थी वियो। इहो होरींदो हकलींदो कुझु ॾींहंनि जे पंधनि खां पोइ उन तोते जे मुल्क में पहुतो। जॾहिं तोतो वेझो आयो तॾहिं तोतो हिन खे ॾिसी मारण लाइ वरियो। जॾहिं तोते पंहिंजे मुल्क में हिकिड़े आदमज़ाद खे ॾिठो सो हिन खे मारण लाइ अॻिते वधियो। पर शहज़ादे धणवचूड़े चयुसि अधे गाबे सलाम ॾिना अथई। उहो ॿुधी तोतो हटियो ऐं परियां हिकिड़े वण ते वेही हिन खां पुछा कई त तूं केरु आहीं। हिन चयुसि आउं फलाणे बादशाह जो पुटु आहियां, आउं फलाणे बादशाह जो पुटु आहियां ऐं गाबो मुंहिंजो भाउ थिए। उहो ॿुधी हिन खे चयो तूं त मुंहिंजो भाउ थी। तोते इहो ॿुधी हिन खे चयो तूं त मुंहिंजो भाउ आहीं। छाकाणि हिन जो ज़िक्र असां अॻु में करे चुका आहियूं त हुन बादशाह जे हिकिड़े राणी तोते खे जनमु ॾिनो। सो शहज़ादो धणवचूड़ो हिन तोते जो भाउ लॻे। तोतो इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। हिन खां अचण जो अहवालु पुछा कई तदा ख़ैर में पंधु पियो आहीं। हिन चयो त मूंखे तुंहिंजा खंभ घुरिजनि था, मूंखे तुंहिंजा खंभ घुरिजनि था। बादशाह मूंखे हुकुम ॾिनो आहे त तुंहिंजा खंभ घुरिजनि था। जेकॾहिं आउं तुंहिंजा खंभ खणी उन बादशाह वटि न वेंदुसि त बादशाह मूंखे माराए छॾींदो। तोते चयुसि अदा मुंहिंजा खंभ तोखे जेतिरा घुरिजनि कतिरे वठिजांइ, जेतिरा खंभ तोखे घुरिजनि था उहो तूं कतिरे वठिजांइ। हिन उन तोते जा कुझु खंभ कतिरे रवानो थी वियो। हीउ रवानो थियण वारो तॾहिं तोते हिन खे चयो अदा बि त हितां जे मुल्क जो मां तोखे सूखड़ी ॾियां।
पोइ तोते उन मुल्क जे बादशाह खे चवराए मोकिलियो, असीं फलाणे बादशाह जा पुट आहियूं, हिते मुंहिंजो भाउ मूं वटि आयल आहे, हिते मुंहिंजो भाउ मूं वटि महिमान थी आयल आहे, तूं मुंहिंजे भाउ खे पंहिंजी धीउ जो संग ॾे, न त तुंहिंजे मुल्क जा माण्हू सभु अंधा करे छॾींदुसि। बादशाह इहो ॿुधी पंहिंजी धीउ शहज़ादे धणवचूड़ीअ खे परणाए ॾिनई, छाकाणि बादशाह खे पक थी हीउ तोतो सफ़ा ज़ालिम आहे, हिन तोते जो जहिड़े आऊं चयो न मञींदुसि, हीउ त मुंहिंजे सॼे बादशाही खे अंधो करे छॾींदो। धणवचूड़ो उहा शहज़ादी खंभ वठी पंहिंजी जाइ ते आयो, शहज़ादी खे पंहिंजी जाइ ते छॾे खंभ हाणे बादशाह जे अॻियां रखियईं। हाणे सईं बादशाही वज़ीर उतां में हिन खे सलामत मोटंदो ॾिसी हैरत में पइजी विया। बादशाह हुन जे वज़ीर शहज़ादे धणवचूड़े खे उन तोते जे विलायत खां सलामत मोटंदो ॾिसी हैरत में पइजी विया। चई, मार लट, हीउ त मारिजे बि कोन थो, उल्टो पाण सां वारी वारी हिकिड़ी शहज़ादी परणे अचे, सो हिननि खे धणवचूड़े सां हेकरी बुज़ थियो। चई, मार लट, हिन खे हर दफ़े असां मौत जे मुंहं में मोकिलियूं था, ॿ दफ़ा हीउ मौत जे मुंहं मां बची हिते पहुतो आहे। तो बादशाह हुन जे वज़ीर शहज़ादा धणवचूड़े सां बुग़्ज़ थियो, उन सबबु करे हिन खे घुराए वरी हुकुम ॾिनई। शहज़ादे धणवचूड़े खे बादशाह घुराए वरी हुकुम ॾिनई त शहर जे ॿाहिरां जेका गंद जो ढंढ आहे उहा खणाए वञी फलाणे मुल्क में छॾ, उतां जेको बाग़ आहे सुहाणे उन ढंढ वारे जाइ ते छॾ, न त तोखे माराए छॾींदुसि, न त आऊं तोखे फांसी चाढ़ाए छॾींदुसि। हीअ जेका शहर जे ॿाहिरां गंद जो ढंढ आहे उहा खणाए फलाणे मुल्क में छॾ, ऐं उतां जेको बाग़ आहे सुहाणे ढंढ वारे जाइ ते छॾ, न त तोखे आऊं जीअरे गॾा जे खल में सिबराए छॾींदुसि। उहो हुकुम ॿुधी हीउ वीचारो वाइड़ो थी वियो, दिलि में चई, अॻियां हिननि जा हुकुम जीअं तीअं करे गाबे जे मदद सां पूरा कयुमि, हाणे हीउ हुकुम हिननि जो कीअं पूरो कयां, हिते त गाबे जी बि जाइ कोन्हे, सो गणतियुनि में घर अची वेड़जी सेड़जी सुम्ही रहियो। हिन ॻुई जहिड़ो मांडरो करे सिधो अची घर में सुम्ही रहियो। हाणे सईं ज़ालूं हिन खे मुंझियल ॾिसी खेसि चौधारी फिरियूं आयूं, पुछा कयूं त तोसां ख़ैरु आहे, तोसां कहिड़ी वेदना आहे जो तूं परेशान आहीं। हिन चयो त हाणे ख़ैरु कोन्हे, हाणे मुंहिंजे सिर जो ख़ैरु कोन्हे। राणनि पुछा कयो त आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे। हिन बादशाह जी सॼी ॻाल्हि पंहिंजे ज़ालनि खे करे ॿुधाई। चई त बादशाह हुकुम ॾिनो आहे त शहर जे ॿाहिरां जेका गंद जो ढंढ आहे उहा खणाए वञी फलाणे मुल्क में छॾे, उते जेको बाग़ आहे सुहाणे उन ढंढ वारे जाइ ते छॾ, न त आऊं तोखे माराए छॾींदुसि। हाणे इहो बादशाह जो हुकुम आऊं कीअं पूरो कंदुसि, हाणे त बादशाह पक सां मूंखे माराए छॾींदो। इहो ॿुधी जीअं परी खे हिन देह जे चंबे मां आज़ादु करायो हुयो, उहो जादू में होशियारु हुई, उहा जादू में होशियारु हुई, तंहिं चयो आऊं जादू जे ज़ोर ते उहो कमु करे सघंदुसि, तूं परेशानी न थी। पोइ त परी जादू वारा इस्म पढ़ी चई, अंतर मंतर काल कलंदर ढंढ खे खणाए उन मुल्क वटि छॾ, ऐं उहा बाग़ खणाए हिते छॾ। बसि इहा इस्म पढ़ण जी देरि हुई, ढंढ खणी ॿिए मुल्क जे बाग़ वटि छॾी, उहो बाग़ खणाए जादू जे ज़ोर ते हाणे उन ढंढ वारे जाइ वटि छॾियो। हाणे सईं उन बाग़ जो मालिक हिकिड़ो देव हो, न ॼाण उन बाग़ जो मालिक हिकिड़ो देव हो। हाणे सईं उन बाग़ जो मालिक हिकिड़ो देव हो, न ॼाण उन बाग़ जो मालिक हिकिड़ो देव हो, जेको उन वक़्तु ॿाहिरि केॾां सैर सफ़र ते वियल हो। उन परी यानी शहज़ादे धणवचूड़े जे ज़ाल उन परी जादू जे ज़ोर ते इस्म पढ़ी ढंढ खणाए उन देह जे बाग़ वटि छॾी, उहो बाग़ खणाए जादू जे ज़ोर ते बादशाह जे हुकुम मूजिबि उन ढंढ वारे जाइ ते छॾियो। उहो बाग़ कंहिं देह जो हो, उहो उन टाइम ॿाहिरि केॾां सफ़र ते वियल हो। जॾहिं हिन सैर सफ़र पूरो करे जॾहिं पंहिंजे बाग़ वटि आयो, तॾहिं उन बाग़ खे उन जाइ ते न ॾिसी ॾाढो कावड़ियो। हिन पंहिंजे बाग़ खे उन जाइ ते न ॾिसी ॾाढो कावड़ियो। उन जाइ ते हिकिड़ो कारो ढंढ ॾिसी हीउ कारो डांबर बणिजी वियो। हीउ ॾाढो कावड़ियो ऐं ॻोल्हींदो ॻोल्हींदो जिते परी बाग़ खणाए आणे छॾियो हुअसि उते अची निकितो। उन वक़्तु बाग़ में हीउ ज़ालिम बादशाह ऐं वज़ीर बि सैर ते निकितल हुआ। हाणे सईं देह ईंदे शर्त बादशाह खां पुछा कयो, कंजर जा पुट, हीउ त बाग़ मुंहिंजो आहे, तूं छो चोरी कई आहे। बादशाह जॾहिं पंहिंजे साम्हूं हिकिड़े देह खे ॾिठो, हुन जो हेठूं हेठि मथियूं मथे सफ़ा ॾकंदे ॾकंदे चवणु लॻो, ए देह, हीउ कमु मुंहिंजो न आहे, पर मुंहिंजे हिकिड़े नौकर धणवचूड़े जो कयलु आहे। देह चयो, उहो किथे आहे, उहो धणवचूड़ो किथे आहे जो आऊं उन खे ॾिसां। बादशाह हिन खे उन जी जाइ ॾेखारे, मजाण जो तलाउ वारी जाइ उन जी धीउ जी हुई।
तंहिं जो पंहिंजे पीउ खे ॾिठो सो बाबा बाबा करे अची हिन सां मिली। देह खे अची मिली। देह बि ॾाढी सिक सां पंहिंजे धीउ खे गॾियो। उन खां अवाल पुछा करणु लॻो। परी ॻाल्हियूं कंदे कंदे पंहिंजे पीउ देह खे चवणु लॻो। परी ॻाल्हियूं कंदे कंदे पंहिंजे पीउ देह खे चवणु लॻी। पंहिंजे पीउ देह खे चवणु लॻी, बाबा साईं, मुंहिंजे क़िस्मत में इजो उहो आदमज़ाद हो जेको हिकिड़े बादशाह जो पुटु आहे। मुंहिंजो वर हिकिड़े बादशाह जो पुटु आहे, मगर हिन मुल्क जे ज़ालिम बादशाह असांजे मुड़ुस वास्ते ज़ुल्म ॿारे ॾिनो। हिन जे मारण लाइ हिन खे अहिड़ा ॾुखिया शर्त ॿुधाए छॾिया जंहिंमें इंसान ज़ात जी हाजत न आहे। हीउ तुंहिंजो बाग़ हिते आयो आहे सो बि हुन ज़ालिम बादशाह जे हुकुम ते। हाणे तूं हिन खे को दड़को ॾे त असांजे मुड़ुस जी जान बचे, न त हीउ ज़ालिम को न को बहानो ॻोल्हे असांजे मुड़ुस खे माराए छॾींदो। इहो ॿुधी देह यकदमि उन बादशाह वटि आयो। हिन खे धमकाए ख़ूब चंड कढियईं। चईं, कंजर जा पुट जे अॻिते शहज़ादे धणवचूड़े खे तकलीफ़ ॾिनी अथई त तुंहिंजो सिर जो ख़ैरु कोन्हे। देह हिन खे धमकाए हलियो वियो। उन खां पोइ बादशाह शहज़ादे धणवचूड़े खां डिॼणु लॻो। हू चवंदा आहिनि त सोटी हुजे साण त गॾा ॻोही न करे। सो बादशाह शहज़ादे धणवचूड़े खां डिॼणु लॻो, छाकाणि त पोयां देह जो ॾंडो हुअसि। तो हिन ख़्यालु कयो त मतां अॻे मुसीबतनि जो बदिलो वठे, तंहिं करे छो न हिन खे पंहिंजी धीउ पाणाए खेसि पंहिंजो करे छॾियां। इहो ख़्यालु करे धणवचूड़े खे घुराए हिन खे पंहिंजे धीउ सां शादी कराए छॾियईं। हिन खां अॻे ग़लतियुनि जो माफ़ी वरितईं। अहिड़े तरह वज़ीर बि ख़ौफ़ बचां हिन खे धीउ ॾेई हिन सां दोस्ती ॻंढी। धणवचूड़े उहे ॿई ज़ालूं बि वठी वञी ॿियनि ज़ालुनि सां गॾु विहारियो। पोइ त सभु ज़ालूं ऐं भाउ ॻाबो वठी पंहिंजे मुल्क वरियो। हिन पंहिंजे पीउ जे मुल्क ॾांहुं रवानो थियो, जिते संदसि पीउ संदसि जुदाई में रोई रोई अंधो थी पियो। पोइ त सभु ज़ालूं ऐं भाउ ॻाबो वठी पंहिंजे मुल्क मोटियो। हिन सभु ज़ालूं ऐं पंहिंजे भाउ ॻाबे खे वठी पंहिंजे पीउ जे मुल्क ॾांहुं रवानो थियो, जिते संदसि पीउ संदसि जुदाई में रोई रोई अंधो थी पियो हो। हे कुझु ॾींहंनि खां पोइ पंहिंजे पीउ जे मुल्क पहुतो। शहज़ादो धणवचूड़ो पीउ सां मिलियो, जेको खेसि ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। सालनि जी जुदाई खां पोइ हिन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। सॼी बादशाही संदसि हवाले करे वञी अलाह जी इबादत में मसरूफ़ थियो। शहज़ादे धणवचूड़े पंहिंजे ॿिनि भाइरनि नांग ऐं तोते खे बि पाण वटि घुरायो, जेके उते रही हिन जे मुल्क जी हिफ़ाज़त कंदा हुआ। जंहिं करे कंहिं बि बादशाह खे का हिमत न थींदी हुई त धणवचूड़े सां अची मुक़ाबिलो कनि, हिन जे बादशाही ते का कनि। पोइ बाक़ी सॼी उमिरि हीअ आराम सां ज़िंदगी गुज़ारणु लॻो। हिते धणवचूड़े ऐं परियुनि जी कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों, धणवचूड़े परियुनि जी कहाणी जी हीअ टियों ऐं आख़िरी पार्ट तव्हांजी ख़िदमत में पेश कयोसीं। इन खां पहिरां हिन कहाणी जी मतिलबु त धणवचूड़े ऐं परियुनि जी कहाणी जी पार्ट नंबर 1 ऐं पार्ट नंबर 2 असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते अॻु में अपलोड थियल आहिनि। हीअ टियों ऐं आख़िरी पार्ट बि असां तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश कयोसीं। दोस्तों, जेकॾहिं तव्हां हिन कहाणी खे मतिलबु त धणवचूड़े ऐं परियुनि जी कहाणी खे पार्ट नंबर 1 खां वठी आख़िरी पार्ट ताईं ॿुधणु चाहियो था त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते वञी जेका प्लेलिस्ट जी सेक्शन आहे उन ते वञी धणवचूड़े ऐं परियुनि जी कहाणी जी प्लेलिस्ट ठहियलु आहे, उन ते वञी हीअ कहाणी तव्हां मुकमल ॿुधी सघो था। दोस्तों, जेकॾहिं तव्हां हिन कहाणी खे अञा आसानी सां ॿुधणु चाहियो था त असांजे हिन वीडियो जे लिंक में माना डिस्क्रिप्शन में हिन कहाणी जी प्लेलिस्ट जी बि लिंक ॾिनल आहे। प्लेलिस्ट ते वञी हीअ कहाणी तव्हां मुकमल ॿुधी सघो था। दोस्तों, उमेदु कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों, जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटे जे निशान खे ऑल कंदा। उन सां गॾोगॾु कमेंट ऐं लाइक बि कंदा कयो। काफ़ी जेके असांजा दोस्त आहिनि उहे सपोर्ट ई न कंदा आहिनि, न सब्सक्राइब कंदा आहिनि, न लाइक कंदा आहिनि, न कमेंट कंदा आहिनि। इन जे करे जेके तमामु सिंधी भाइर ऐं भेनर आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा। उन सां गॾोगॾु हर जेको कहाणी असांजा अपलोड थियनि उन्हनि खे लाइक कंदा कयो ऐं कमेंट बि लाज़मी कंदा कयो। जेकॾहिं तव्हां लाइक ऐं कमेंट ॾींदो त असांखे ख़बर पइजी वेंदो त असांजा जेके सिंधी दोस्त आहिनि भाइर ऐं भेनर उन्हनि खे असांजा कहाणियूं पसंदि बि अचनि था या न। इन जे करे जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हां घटि मां घटि लाइक ऐं पंहिंजो रायो कमेंट में ॿुधाईंदा कयो त जीअं असांखे ख़बर पए ऐं असां उन नमूने सां कहाणी तव्हांखे पेश करे सुठे नमूने सां ॾियूं। दोस्तों, मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़। उमेदु त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो।